सुम्हण खां अॻु छा न करणु घुरिजे? निंड खां अॻु ही शयूं खाइण खां पासो कयो। सुठी सिहत जो दारोमदार मुनासिब निंड ते आहे ऐं अहिड़ीअ रीति सुठी निंड सुठी सिहत जी बि ज़ामिन आहे। असां रोज़ जेके शयूं खाईंदा आहियूं उहे बि असांजे सिहत ऐं निंड ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि। तहक़ीक़ मां इहा ॻाल्हि साबित थी आहे त जंक फूड ऐं हानिकार शयूं खाइण सां राति जे वक़्तु निंड ते नाकारी असर पवंदा आहिनि। इन ई सिलसिले में माहिरनि अहिड़ियूं 10 शयूं ॿुधायूं आहिनि जिन खे निंड करण खां अॻु खाइण खां पासो कजे। मसालेदार खाधनि सां सीने में साड़ो ऐं तेज़ाबियत थी सघे थी, जंहिंसां निंड में ॾुखियाई पैदा थींदी आहे। राति जे वक़्तु सुम्हण खां अॻु हर्बल टी इस्तेमालु कयो या ॾहीअ जहिड़ी हल्की खोराक खाओ। कैफ़ीन असांजे जिस्म में कलाकनि ताईं मौजूदु रही सघे थी। चांहि या कॉफ़ी पीअण जे करे निंड में ख़लल पइजी सघे थो। उन जे करे निंड करण खां अॻु हर्बल टी या गरम खीर पीअणु घुरिजे। शराब या ॿियूं नशेआवर शयूं निंड फिटाईंदियूं आहिनि। इन खां बहितर आहे त खीर पाणी या हर्बल टी पीओ। जिन खाधनि में फैट वधीक हूंदो आहे उन्हनि खे हज़म करणु ॾुखियो हूंदो आहे ऐं जेकॾहिं उन खां पोइ निंड कजे त हाज़मे में देरि थियण जे करे निंड बि मुतासिर थींदी आहे। इन लाइ निंड करण खां अॻु मेवा या भाॼियूं खाओ ऐं वधीक चर्बीअ वारनि खाधनि खां पासो कयो। राति जे वक़्तु निंड खां अॻु मिठियूं शयूं खाइण सां रत में शुगर जो मिक़दार वधी वेंदो आहे, जंहिंसां निंड करण में ॾुखियाई पैदा थींदी आहे। राति जे वक़्तु मिठो खाइण खां पासो कयो। राति जो निंड करण खां अॻु पेट भरे खाइण खां बि पासो कजे ऐं हल्की ग़िज़ा खाइजे। जंक फूड या फास्ट फूड में वॾे पैमाने ते हानिकार फैट्स ऐं हथरादू शयूं हूंदियूं आहिनि जिन सां बदहाज़मी थी सघे थी ऐं निंड मुतासिर थी सघे थी। इन लाइ निंड करण खां अॻु मेवा या भाॼियूं खाइण जी कोशिश कयो ऐं जंक फूड खां पासो कयो। कार्बोनेटेड ड्रिंक्स यानी सॉफ्ट ड्रिंक्स पीअण सां गैस ऐं बदहज़मी थी सघे थी, जंहिंसां पुरसुकून निंड में ख़लल पैदा थींदो आहे। सुम्हण खां अॻु सादो पाणी पीअणु बहितर आहे। प्रोटीन सां भरपूर खाधो हज़म करण में ॾुखियो हूंदो आहे, इन जे करे निंड जी मयार ख़राब थींदी आहे। इन लाइ सुम्हण खां अॻु घटि प्रोटीन वारा खाधा खाओ या थोरा मुङेरा खाओ। डार्क चॉकलेट में अमीनो एसिड ऐं कैफीन हूंदी आहे। चॉकलेट में अमीनो एसिड जे करे राति में निंड नाहे ईंदी, जंहिं सबबि ॿिए ॾींहुं ॾुखियाई पेश ईंदी आहे। एनर्जी लेवल जे वधीक हुजण सबबि डार्क चॉकलेट खे राति सुम्हण खां खाइण बदिरां मंझंदि खाइणु घुरिजे।